हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। शुक्र अदाई। जंहिं तो ते थोरा यानी एहसान उपकार कया आहिनि उन्हनि जो गुण न विसार, छो त एहसान मञणु नेक भक्ति जो शान आहे ऐं बेशुक्र थियणु सरासर कम भक्ति जी ॼाण आहे। जिस्म जो हिकु हिकु वार ज़ुबान थी पवे त बि परमात्मा जा थोरा भलाई जो शुक्र ॻाए न सघिजे। जिस्म में करोड़े वार अगरि इहे बि ॻाल्हाइण ते अचनि, भॻवान जो ॾींहुं राति शुक्र कनि तॾहिं भॻवान जो शुक्र न करे सघनि। ही परमेश्वर ॾंद ॾियण खां अॻु में ई असांजे लाइ ताम मौजूदु कया। कहिड़ी ज़ुबान सां तुंहिंजी तारीफ़ ॻायां, जेको तोसां थोरी बि भलाई करे त उन जी दिलि व जान सां एहसान मञ। हमेशह इहो अमल करण करे तुंहिंजी दिलि अमृत जो चश्मो बणिजी पवंदी। ॾियण वारो त सचमुच परमात्मा आहे, पर नालो थिए थो त फलाणे खे फलाणे ॾिनो। जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त राति ॾींहुं शुक्र खां सवाइ ॿियो अखर बि ज़ुबान ते न अचे। क्षमा वांगुरु ॾीए वांगुरु शुक्र अदाई में होशियारु रहो। वीचारे जो सिर सड़ियो वञे तॾहिं बि ॻिचीअ मां लाट वारी ज़ुबान कढियो बीठो आहे। अभिमान, अहंकार, गुरूर जे रोग जो इलाज आहे एहसान मञणु। जॾहिं माण्हू कर्तगन यानी एहसान फरामोश थिए थो तॾहिं आपी जे कानून खेसि अहिड़ो कुझो बणाए थो जो कोड़ जे मर्ज़ वांगुरु खेसि को बीठो बि नथो सहे। एहसान फरामोश माण्हू जहिड़े ई नर्क में आहे। एहसान मञदड़ सदाईं सुर्ग में। एहसान मञण जो गुण सिखे त नारियल जे वण खां सिख। जंहिंखे पाणी ॾेई जॾहिं वॾो कयो वञे तॾहिं मोटी नारियल में मिठो पाणी ऐं मलाई मौजूदु करे थोराए थो। शुक्र अदाई कंदड़ इंसान जी दिलि अमृत जो सागर आहे ऐं सदाईं ज़ुबान मिठास जो मिठो चश्मो। तॾहिं के संत चयो आहे, शुक्र तुंहिंजो मालिक जीअं तूं हलाईं वस वारो आहीं। तेरी मेहरबानी का ही बोझ इतना जिसको मैं उठाने के काबिल नहीं। जेको धम कदम रक्षा करे थो ऐं श्वास ॾिए थो, तंहिंजी शुक्र अदाई बि त दम दम करणु घुरिजे। दया छा आहे? दिलि जी कोमलता खे चइजे थो दया। इहो गुण सभिनी गुणनि जो मोल आहे। जे कंहिं में दया जो गुण अची वञे न त सभई गुण अची विया। ईश्वर खे चवनि था अनाथनि जो नाथ। दुनिया में बि माण्हू अनाथनि जी संभाल रहे थो, सो ईश्वर जो अवतार आहे। जेको ॿिए जे दर्द दुख खे ॾिसी दुखी थिए थो, भॻवानु उन जे सभिनी दर्दनि खे दूर करे थो। कंहिंजी बि दिलि खे न रुंझा, जो हर का दिलि परमात्मा जे रहण जो परम पवित्र स्थान आहे। दिलि जी कोमलता खे दया थो चइजे। जेकॾहिं दया जूं छुरियूं हूंदियूं पोइ ज़ुबान मिठी थिए त छा थियो। परम पिता परमात्मा अनाथनि जो नाथ आहे ऐं थावनि जो था आहे। जेकॾहिं तूं अनाथनि ते दया करीं ऐं नाथुआइनि खे ठिकाणो ठाहे ॾीं त तूं परमात्मा जो रूप थी पवें। जॾहिं ॿिए खे सुख ॾिजे थो तॾहिं दिलि में ख़ुशी थींदी आहे। उहो माण्हू भाॻनि वारो आहे जेको उन ॻाल्हि जो आज़मूदो कंदो रहे थो। जॾहिं ॿियनि वास्ते ज़िंदगी क़ुर्बान कजे थी तॾहिं ज़िंदगी कहिड़ी न आला मज़ेदार थी पवे। ॿियनि खे एतिरो सता जेतिरो तूं पाण
ॿिए जो सताइण सही सघे। इंसाफ़ ते हल। सचो दान उहो आहे जेको घुरिजाऊ खे ॾिजे ऐं जंहिंजी ख़बर ॿिए कंहिंखे बि न पवे, बल्कि पाण बि ओॾी महिल ई विसारे छॾिजे मूं दान कयो या न। समुंड जे अथवा पाणी उञ न लाइण करे उञायल माण्हू लाइ अजायो आहे। शाहूकारनि जो धन बि समुंड जे पाणी वांगुरु आहे, जंहिं दौलतमंद मां मोहताजनि जो घुरिजूं पूरियूं न थियनि। सो खारो पाणी करे सम्झ। जीअं भले समुंड जो पाणी केतिरो हुजे, दुनिया में चवंदा आहिनि 70% पाणी आहे न, सॉरी 70% पूरो जेको ज़मीन आहे पाणी में कवर थियल आहे, जंहिंमां 70% 70% ई पाणी नमकीन आहे। पाणी त एतिरो आहे पर इंसाननि जे कहिड़े कम जो, खारो आहे। न को इंसान हिन खे पी थो सघे, न को हिन खे इस्तेमालु करे सघे थो ॿियनि कमनि लाइ। हिन खे प्यूरिफाई करे पीअण उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर हिन खे पी त कोन थो सघे न। ईअं ई ग़रीब माण्हुनि जी जेको मदद को थो करे, उन जो धन बि साॻिणो आहे जेसिताईं सिखे न दान करणु। तो जय सिया राम। अगरि ही नंढड़ियूं सम्झाणियूं तव्हांखे वणियूं आहिनि त हिन सम्झाणियुनि खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो ऐं ज्ञान हासिलु कयो। जय सिया राम।